मकानी चूंडियुनि में मुबीना धांधली खिलाफ एहतजाज, अली गौर मेयर जा संगीन इल्ज़ामात। सिंध में मकामी चूंडियुनि जी पहिरें मरहले दौरान मुबीना धांधली खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। घोटकी में मकामी चूंडियुनि दौरान मुबीना धांधली खिलाफ JDA MPA अली गौर मेयर जे अॻुवाणी में DRO ऑफिस अॻियां एहतजाज कयो वियो। JDA अॻुवाण तरफ़ां चूंड नतीजनि में फेरफार करे सीटियूं घटाइण जा इल्ज़ाम हया आहिनि। अली गौर मेयर इल्ज़ाम हयो त घोटकीअ मां समूरियूं यूसिस खटण खां पोइ असांजा नतीजा तब्दील कया पिया वञनि। शॉर्ट नोटिस ते एहतजाज कयो अथऊं, अज़ालो न थियो त समूरी सिंध में एहतजाज कंदासीं। अली गौर मेयर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे ब्यूरोक्रेसी हुकूमत खे कमदारी बणियल आहे। MPA जे हिकु फ़ोन कॉल ते DCO दौड़ंदा पुॼो था वञनि। माज़ी में कामूरा गैर क़ानूनी हुकुमनि ख़िलाफ़ मज़ामत कंदा हुआ। मार्शल लॉ जे दौर में बि मुखालिफ़नि जी मैंडेट जो एतिराम कयो वेंदो हो। मिठी में PTI आज़ाद उम्मीदवार पंहिंजे हामियुनि सां गॾु रस्तनि ते निकिरी आया। शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में रैली बाद कश्मोर चौक ते धरणो हयो वियो। थरपारकर जे तकराड़ी पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड न कराइण जी सूरत में समूरे थर अंदरि एहतजाज जो चिताव ॾिनो वियो आहे।